अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 24 अप्रैल संडे। सुबुह जा थिया आहिनि 10 ऐं अॼु मां अलाए छो सवेरे ई उथी पियमि। घणी देरि मां निंड न कई ऐं मां हिननि जा सभु कपिड़ा कंप्लीट करे छॾिया आहिनि ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी। ऐं हीअ फ्रॉक हिन ते मां सॼा बटरफ्लाइज़ आहिनि विच में उन्हनि कलर्स जा जेके कलर्स हिन फ्रॉक में मौजूदु आहिनि। ग्रीन जो मां पाण न हयो आहे छो त ग्रीन हिन में इलाही सारा आहिनि। त हिकिड़ो हीअ आहे राजिया जो कंप्लीट, हे राजिया जो कंप्लीट, हे लेस हिन ते ॾाढी माशाल्लाह प्यारी थी लॻे। ऐं हादिया जा, अच्छा हे ॿ राजिया जा डिफरेंट आहिनि, हादिया जा ॿ डिफरेंट आहिनि। हिकिड़ो हे ऐं हिकिड़ो हे, हे ॿ हिकु जहिड़ा अथनि हिननि जा। हे राजिया जो, हादिया जो, हे राजिया जो, हे बि हिकु जहिड़ा अथनि। हिननि ते लेसिस डिफरेंट ठाहियूं आहिनि मां, छो त बसि जेका जेतिरी हुई उहा उन ते हयमि। हे बि हिकु जहिड़ा आहिनि, ख़ुशि थींदियूं आहिनि हिकु जहिड़ा पाए करे। ऐं हे तव्हां सां मां शेयर करे चुकी आहियां त मां हिननि ते बटणनि जो ऐं धागे जो कमु कीअं कयो आहे। ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी हिननि जा ईद जा कुर्ता शलवार। हे मां ठाहिया आहिनि हिननि जा ईद जा कुर्ता शलवार। हिननि ते लेस बि पिंक खई आहे त बटण बि हिननि ते मां मैचिंग हया आहिनि पिंक। ऐं बाक़ी फ्रॉक्स ते जीअं मां तव्हांखे ॾेखारियो हो हिते, त मां हिननि सभिनीनि जी बैक ते ट्रांसपेरेंट बटण हया आहिनि छो त पुठियां लॻल आहिनि ऐं हीअ अॻियां था अचनि। त हीअ आहे हादिया जो वाटरमेलन वारो नंढड़ी टाइनी शलवार कुर्तो ऐं रओ, ऐं हीअ राजिया जो। हुननि पाण छा बि वरितो हूंदो, हीअ तयारी मुंहिंजे तरफ़ां आहे। उन्हनि जी पंहिंजी जेका बि तयारी हूंदी पेरेंट्स जी, उन्हनि कुझु न कुझु पाण बि वरितो हूंदो यकीननि या वठंदा। सो ही आहे मुंहिंजी तयारी ऐं बसि मां ॾाढी ख़ुशि थींदी आहियां। ऐं मुंहिंजो याने इहो आहे ख़्यालु त ॿारनि खे जेतिरा बि मॉडर्न कपिड़ा पायो, उहे बि पाइनि थियूं, जीन्स बि पाइनि थियूं, शॉर्ट्स बि पाइनि थियूं, स्कर्ट्स बि पाइनि थियूं, पर उन सां गॾु गॾु उन्हनि खे पंहिंजा कपिड़ा, असांजो कहिड़ो लिबास आहे उहो ज़रूरी आहे। इन करे मां हिननि जे लाइ नंढड़ा नंढड़ा रवाब ठाहींदी आहियां त उन्हनि खे ख़बर हुजे त इहे बि पाइबा आहिनि। त ईअं न त वॾियूं थी वञनि त वरी पोइ उन शइ खे एक्सेप्ट ई न कनि। त इहा मुंहिंजी सोच आहे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी सोच आहे। सो हाणे हिननि जा मूंखे कुझु पिक्चर्स बि कढणा आहिनि ऐं उनखां पोइ मां हिकिड़ी ॿी बि अञा हिकिड़ी शइ हिननि जे लाइ आहे जेको सरप्राइज़ मां चयो उहो ठाहींदमि। ऐं पोइ मां इनशाला कोशिशि मुंहिंजी इहा ई हूंदी त सुभाणे मां हिननि खे इहे सभु मोकिले ॾियां जेके बि मां हिननि जे लाइ कपिड़ा ठाहिया आहिनि। हालांकि मां हिननि जे लाइ ॿ टॉल बि वठी आई हुअमि, पर हाणे मूंखे एतिरो टाइम न आहे, उहे वरी मां रमज़ान खां पोइ हुननि खे ठाहे ॾींदमि। सो इहा आहे मुंहिंजी ईद जी तयारी राजिया ऐं हादिया लाइ, ऐं बाक़ी इहे घर जा कपिड़ा रोज़ु पाइण जे लाइ। मां इहे सुबुह खां मटन कढी रखियो आहे जेको हाणे डीफ्रॉस्ट थी वियो आहे। सो फ़िलहालु त मां हिनखे रखां थी बॉइल करण जे लाइ, पचाईंदमि अलाए छा मूंखे काई ख़बर न आहे। सो कचो पको अधु बॉइल जेको आहे मां हिनखे करे छॾींदमि। उनखां पोइ जेका बि मूंखे डिश ठाहिणी हूंदी त उन में हिनखे इस्तेमालु कंदमि। सो हिन महिल मां किचन में आहियां। हे गोश्त मां हिते रखियो आहे बॉइल थियण जे लाइ ऐं अधु रधो थी वञे त उनखां पोइ ॾिसां थी। ऐं फ़िलहालु जेको आहे मां वेंदमि हिननि जी लाइ कुझु स्पेशल ठाहिणु हादिया ऐं राजिया जे लाइ, ऐं पोइ तव्हां सां कंप्लीट थींदो त तव्हां सां शेयर कंदमि। मां हिते कुझु ठाहिण में बिज़ी आहियां ऐं सुराण छा थी करे इहो बि मां तव्हांखे ॾेखारियां थी ऐं मां छा थी ठाहियां उहो तव्हां सां तॾहिं कंप्लीट थी वेंदो त लाज़मी शेयर कंदमि। ऐं हिते सुराण जेको आहे किचन जी सफ़ाई थी करे ऐं राति बि कई ऐं काफ़ी सारी सॼा खाना ख़ाली कया अथई ऐं उन्हनि जी सफ़ाई थी करे सॼा इहे थांव कढिया अथई, इहे धोपंदा यकीननि। ऐं हिते गोश्त जेको आहे बॉइल थी रहियो आहे त जीअं इहो बॉइल थी वेंदो त मां सोचां थी अॼु हिन मां मटन कढ़ाई ठाहियां। इरादो मुंहिंजो इहो ई आहे, वधीक जेको पचंदो उहो मां तव्हां सां शेयर कंदमि। हिन महिल 11:30 थिया आहिनि ऐं मां वञा थी संडे बाज़ारि छो त मूंखे हिकिड़ी छोकिरी जी शादी लाइ डिनर सेट वठिणो आहे, अर्जेंट आहे। ईद खां फ़ौरन पोइ शादी आहे त इन करे मूंखे वञणु ज़रूरी आहे। सो सुराण त अञा ताईं किचन जी सफ़ाई में लॻी पई आहे ऐं मां सोचियमि त मां पाण ई अकेली वञी थी अचां। उस बि ॾाढी तेज़ आहे पर ख़ैर आहे, हलूं था।
वापसि अची वियमि ऐं हे डिनर सेट मां वठी आई आहियां, ॾियणो आहे कंहिंखे ईद खां फ़ौरन पोइ उन्हनि जी शादी आहे। ऐं ॿियो कुझु बि न वरितमि, भाॼी में सिर्फ़ु टमाटर धाणा ऐं अदरक जो हिकिड़ो पीस वठी फ़ौरन खां पहिरियों घर पहुची वई आहियां मां। टिपेरीअ जी अज़ान अचण वारी आहे ऐं मां काफ़ी देरि आराम करे पोइ उथी आहियां। ऐं उनखां पहिरियों मां हिकिड़ो हार ठाहियो आहे, हादिया जो आहे, राजिया जो आहे। मां हिन में स्ट्रॉबेरीज़ ठाहिण जी कोशिशि कई आहे। रेड कलर जा जेके बीड्स आहिनि उहे थुल्हा आहिनि ऐं बाक़ी जेके आहिनि सभु वरी उनखां थोरा नंढी साइज़ जा आहिनि। त अञा हिकिड़ो ठाहिणो आहे मूंखे, ब्रेसलेट बि ठाहिणो आहे। काफ़ी टाइम पियो लॻे, काफ़ी सारो टाइम पियो लॻे। ऐं हिन में इलास्टिक आहे, हे ॾिसो, ठीकु आहे। सो ऐं उनखां अलावा ॿियो छा छा कयमि, माशाल्लाह ॾही ॼमाइण लाइ रखी हुयमि। ऐं छो त मां जेको शाम जो रेसिपी ठाहियां थी, शाम जो बल्कि हाणे निमाज़ पढ़ी ठाहींदमि इंशाल्लाह मटन कढ़ाई, त उन में मूंखे ॾही जी ज़रूरत हुई। ऐं सुराण दही फुल्कियूं बि ठाहे रखियूं, त इन करे उहे ॾही जेका सफ़ा थोरी पई, त मूंखे जल्दी सां इहा ॾही ठाहिणी पई। सो ॾही रेडी आहे, हाणे निमाज़ पढ़णु वेंदमि ऐं टिपेरी जी निमाज़ खां पोइ अची मां उनजी कढ़ाई ठाहींदमि मटन जी, ऐं उनजी अलॻि सां वीडियो ठाहींदमि। 6:45 थिया आहिनि पूरा ऐं हिन महिल मां हीअ मटन कढ़ाई ठाहे बिल्कुलु तयारु कई आहे। ऐं मानी जेका आहे मां निमाज़ खां पोइ पचाईंदमि। इन जे विच में जेको आहे सुराण ठाहे छॾियूं हुयूं दही फुल्कियूं, उहे असांजूं रेडी आहिनि। इन जी रेसिपी मां इंशाल्लाह सुभाणे शेयर कंदमि, तव्हांखे मज़ो ईंदो ॾाढो, ख़ुशबू वाह जी थी अचे, खाइण खां पोइ ख़बर पवंदी त इहा कीअं ठही आहे। सो इंशाल्लाह हीअ रेसिपी तव्हांखे सुभाणे मिली वेंदी। ऐं हाणे मां तव्हां सां मिलंदमि निमाज़ खां पोइ ऐं बाक़ी जेके बि सॼा फ़र्ज़ पूरा करे इंशाल्लाह। मां निमाज़ पढ़ी अची वियमि ऐं इहे दही फुल्कियूं हिते बचियूं पियूं आहिनि, इहे हाणे विझंदमि फ्रिज में। ऐं हिते अटो कढी रखियो आहे, मानी पचाईंदमि हाणे राजी मानी में असांजी मटन कढ़ाई ऐं चपातियूं। हाणे आहे असांजो रिलैक्सिंग टाइम, असां हिते वेठा आहियूं ऐं टीवी था ॾिसूं। उनखां अलावा इहे कपिड़ा वेड़े मां हिते रखिया आहिनि, त इहे जीअं ज्वैलरी कंप्लीट थींदी इन्हनि ॿिन्ही जी, त मां इहा इंशाल्लाह मोकिले ॾींदमि। सो अॼु इरादो अॼु ई हुयो मुंहिंजो त मां हिननि खे कंप्लीट कयां, पर मूंखां हिन महिल पुॼे नथो। सची ॻाल्हि आहे त हिन महिल खाइण पीअण खां पोइ न ॼण माण्हू सुस्ती तारी थी वेंदी आहे। ऐं उनखां सवाइ हिते असां वेठा आहियूं, इंजॉय था कयूं। सो मां तव्हांखां मोकिलायां थी, अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाही।